बिरासिटी मां ख़बर ईंदा हलो त बिरासिटी वेझो ॻोठ निबूड़ो भट्टी स्टाफ वटि पंजाब खां कराची बींदड़ तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टक्कर थियण जे नतीजे में 2 नौजवान थॾे ते चिपाइजी फोती नौजवान ॻोठ उमर कलोड़ो वासी 13 साला नादिर अली पुट मोहम्मद अज़ीम कलोड़ो ऐं 16 साला वसीम पुट सिकंदर अली कलोड़ो हुआ। हादसे बाद फोतिन जा मड़ वाक़े वारे हंध ते पयल रहिया। इतलात ते वारसन पहुची एम्बुलेंस न मिलण सबब लाश ट्रैक्टर ट्राली ते खणाए अस्पताल मुंतकिल कयो। वालिद सिकंदर कलोड़ो जो चवण आहे त पुट वसीम ऐं भाइटियो नादिर अली ॻोठ खां बिरासिटी ऐं नौशरो फिरोज गाॾियुनि जो कम सिखण लाइ वञी रहिया हुआ त पोयां ईंदड़ तेज़ रफ़्तार गाॾी जे टक्कर सबब थॾे ते फौत थी विया आहिनि। मोटरसाइकिल सवार नींगरनि खे टक्कर हणंदड़ तेज़ रफ़्तार ट्रालर ड्राइवर ट्रालर समेत मौके तां फरार। इतलात ते बिरासिटी पुलिस अस्पताल पहुची हादसे बाबति तफ़सील वठी हादसे में मुलविस ड्राइवर ऐं ट्रालर जी जांच शुरू करे छॾी। हादसे बाद ॿिन्ही नौजवाननि जे घर में कोहराम मची वियो। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।